मां तव्हांखे जलाल चांडीअ जी ज़िंदगीअ जूं कुझु यादूं ॿुधाइण वारो आहियां त जलाल चांडियो जेल में बि वियो पंहिंजी ज़िंदगीअ में। जलाल चांडीअ जेको आहे सो कुटको बि खाधो माण्हुनि जे हथां ऐं जलाल चांडीअ खे ॿधायो वियो। छाजे लाइ ॿधायो वियो? जलाल चांडियो हिकु मोहबती माण्हू हुयो। जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन फ़नकार थियो। कहिड़नि सबबनि जे करे फ़नकार थियो ऐं छो जलाल चांडियो जेको आहे सो सिंध जो एॾो वॾो फ़नकार थी उभरियो? हालांकि जलाल चांडियो जो पीउ हाजी फैज़ मोहम्मद चांडियो हिकु हाजी टाइप माण्हू हुयो ऐं उहो जेको आहे सो सख़्तीअ सां जलाल चांडीअ खे मना कंदो हुयो त बाबा ॻाइणु असांजो पेशो कोन्हे को ऐं तूं जेको आहे सो फ़नकारी जी तरफ़ न अचु। लेकिन जलाल चांडीअ खे इश्क जी चोट अहिड़ी लॻी जो जलाल चांडियो अंदरि ई अंदरि में पची करे अहिड़ो गुलूकार ऐं अहिड़ो फ़नकार थी सिंध जो ॾसियो। जलाल चांडीअ जा जेके बि तव्हां एल्बम खणी ॾिसंदो हर ई इश्क जे जेको आहे सो रिलेटेड आहिनि ऐं दर्दनाक आवाज़ जो मालिक हुयो जलाल चांडियो, जंहिं पंहिंजे इश्क जी कहाणी अवाम जे आॾो रखी। दोस्तो हाजी फैज़ मोहम्मद चांडियो हिकु बहितरीन ऐं हाजी टाइप माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडीअ खे ॻाइण जे लाइ तमामु घणो मना कंदो हुयो त बाबा ॻा न, तूं कंहिं दर्जी वटि कमु वञी सिख या का पढ़ाई लिखाई कर। लेकिन जलाल चांडीअ जो इन तरफ़ रुझान बिल्कुलु ई न हुयो। जलाल चांडीअ ॻाइण जी तरफ़ जॾहिं क़दम रखियो त जलाल चांडियो अहिड़ो सिंध जे जेको आहे सो सखाफ़त खे मक़बूल कयो ऐं एॾो जेको आहे सो सिंध जी सखाफ़त खे उजागर कयो पूरी दुनिया में जो सिंधी जेके असांजा अबोज मारोड़ा हुया उन्हनि खे बि ॻाल्हि सम्झ में अचे पई त जलाल चांडियो हिकु असांजी ॿोलीअ में ॻाए पियो ऐं असांजी मादरी ॿोलीअ में जेको आहे सो इहे कलाम रिलीज़ पियो करे ऐं जलाल चांडीअ खे टोपी ऐं अजरक ॾिसी करे माण्हू तमामु घणो ख़ुशी महसूसु कंदा हुया त हे असांजो सिंधी फ़नकार आहे। हालांकि जलाल चांडीअ खां अॻु में सिंध में बि खोड़ सारा फ़नकार हुया जेके उर्दू ज़बान सां तालुक़ु रखंदा हुआ। लता हुई ऐं उन खां अलावा अतावला न्याज़ी हुयो, अतावला खेलवी हुयो, ॿिया खोड़ सारा फ़नकार हुया जेके सिंध में तमामु घणा मक़बूल हुया ऐं उर्दू फ़नकार हुया। जॾहिं पंहिंजे सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो फ़नकार तयारु थी निकितो त माण्हुनि एॾी मोट ॾिनी उन फ़नकार खे ऐं एतिरी इज़त ॾिनी जो जलाल चांडियो घटि अरसे में तमामु घणो मक़बूल थियो। जलाल चांडीअ जूं केस्टूं बि रिलीज़ पियूं थियनि ऐं उन खां अलावा जलाल चांडीअ जा जेके महफ़िल शादी वारा थींदा हुया उन्हनि में बि जलाल चांडियो तकिड़े तकिड़े वञी ॻाए पियो ऐं जलाल चांडियो एॾो मक़बूल थियो जो जलाल चांडीअ जा हज़ारे एल्बम जेको आहे सो सिंध में निकिता केस्टनि जी सूरत में जेके सिंधी अवाम तमामु घणो ॿुधो ऐं जलाल चांडीअ खे तमामु घणो पसंदि कयो। दोस्तो जलाल चांडीअ पंहिंजनि पिरी ऐं प्यारनि ऐं पंहिंजनि जेको सॼण हुया उन्हनि खे त तमामु घणो ख़ुशि कयो। लेकिन जलाल चांडीअ जा जेके दुश्मन हुया जेके ईअं सम्झो मुख़ालिफ़ फ़नकार हुया उहे बि जलाल चांडीअ जी नेकी ऐं तारीफ़ कंदे न रही सघिया। जलाल चांडीअ जी नेकी कंदा हुया पंहिंजनि महफ़िलनि में ऐं जलाल चांडीअ खे हिकु वक़्त वारो फ़नकार सॾींदा हुया त चवंदा हुया ॻायूं त असां बि था, लेकिन जलाल चांडियो पंहिंजो वक़्तु पियो ॻाए, पंहिंजो भाॻ पियो ॻाए। इहो जलाल चांडीअ जो पंहिंजो भाॻ आहे जेको जलाल चांडीअ खे तमामु वॾे उरूज ऐं बुलंदनि ते वञी पुॼाए थो ऐं जलाल चांडियो हिकु मक़बूल फ़नकार थी उभरियो। जलाल चांडीअ मुल्कनि जे ॿियनि जेको आहे सो खोड़ सारनि मुल्कनि में वञी पंहिंजा कलाम ॻाया ऐं जलाल चांडियो पाकिस्तान में सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो। सिंध ऐं बलोचिस्तान में जलाल चांडियो तमामु घणो मक़बूल हुयो। जलाल चांडीअ खे जेका बि महफ़िल थींदी बलोचिस्तान में या सिंध में जलाल चांडीअ खे माण्हू दावत ॾेई घुराईंदा हुया पंहिंजनि महफ़िलनि में। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।